सूरत जे हिते माना इहा अथव वज़ुहा जी माना त सिज उभिरे करे चाश्त जे वक़्त ते जे वज़ुहा जे लफ़्ज़ जी माना अथव त सिज उभिरे करे चाश्त जे वक़्त ते या वज़ुहा जी माना अथव त सिज उभिरे करे चाश्त जे वक़्त ते आयो वल्लैल इज़ा सजा ऐं अल्लाह फरमाईंदो कसम के रात जो जब उदा करिया इहो रात जो माना में आहे पर ॿी माना हीअ बि अथव अल्लाह ताला फरमायो वज़ुहा मुझा महबूब करीम जिया सिज कती मदन में रोशनी में चमकंदो आहे मुझा महबूब तुंहिंजो उजारो बि ईअं चमकी रहियो आहे मूंखे कसम आहे तुंहिंजे उजारे चमकंदड़ जो वल्लैल इज़ा सजा कसम आहे रात कार्य जो मतलब त मुझा महबूब करीम कसम आहे मूंखे तुंहिंजे कारण वारनि जो मूंखे कसम आहे भला अल्लाह ताला जल जलालू हुजूर पाक अलैहिस्सलाम जे उजारे जो कसम खणी करे सिज सां तस्बीह खाधे ला ॾिनी आहे सिज सां हिकिड़ा ई छाजे ला ॾिनी आहे इहो हिन लाइ करे ॾिनी आहे त नबी पाक अलैहिस्सलाम मके में हुया मुस्लमान थोरा थिया 40 मुस्लमान 30 मुस्लमान अरसो घणो थियो 10 साल उम्र गुज़री वई वार कदे करे मुस्लमान थिया पाण संगीन हुया पाण फिक्र में हुया पाण सोच में हुया त या अल्लाह 10 साल उम्र गुज़री वई वार कदे करे 50 साल गुज़री मुंहिंजी उम्र मके में वार कदे 10 साल गुज़री विया तब अञा ताईं मुस्लमान थोरा थिया आहिनि अल्लाह फरमाईंदो मुंहिंजा महबूब घबराना मके जा कुरैशी तुंहिंजो मुक़ाबिलो कनि था यसर वारा तुंहिंजे मुक़ाबले में खैबर वारा तुंहिंजे मुक़ाबले में ताइफ वारा तुंहिंजे मुक़ाबले में मशरिक़ ऐं मग़रिब वारा तुंहिंजे मुक़ाबले में जुनूब ऐं शिमाल वारा तुंहिंजे मुक़ाबले में अॼु तूं अकेलो ई तोसां 40 मुस्लमान आहिनि मुंहिंजा महबूब कसम आहे मूंखे सिज उभरण जो जेको सिज उभिरे करे चाश्त जे वक़्त ते ईंदो आहे इहो सिज हली करे सवार ते ईंदो इहो सिज हली करे ज़ोर ते ईंदो इहो सिज हली करे असर ते ईंदो जीअं पूरी दुनिया जी ताक़त खे सिज खे रोके नथी सघे तीअं मुंहिंजा महबूब तुंहिंजे दुबतारे सिज खे बि कोई रोके न सघंदो तुंहिंजे दुबतारे सिज उभिरे करे चाश्त जे वक़्त आहे हाणे केॾे महिल अबू बकर जे घर खे पियो चमकाए चवण उमर से जे घर खे पियो चमकाए चवण अली से जे घर खे पियो चमकाए चवण उस्मान से जे घर खे पियो चमकाए चवण चंद घर मके जा चमकी पिया मुंहिंजा महबूब इहो सिज जे महिल मथे उभरी ईंदो जंहिं महिल सवार ते ईंदो जंहिं महिल मंझंदि ते ईंदो पैगंबर तुंहिंजे नुबुवत जा ऐलान बि जंहिं महिल वधंदा ईंदा तीअं तीअं सिज पूरी दुनिया खे रोशन कंदो तीअं तुंहिंजी नुबुवत बि सिज बि पूरी दुनिया खे रोशन कंदो والذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله पैगंबर घबराना तुझो नालो तुझे दीन मां मशरिक़ का मगरिब ताईं ॿुधाईंदो आहियां शिमाल खां नुबुवत ताईं ॿुधाईंदो आहियां जबर जे गान में ॿुधाईंदो आहियां सब्र जे पेटन में ॿुधाईंदो आहियां जो कुल बुरे सब सूर लेके जई हरे के बुल के भू लेके जई हरे के बुल के भू काते ने बाम गुरु हसनत जमील के साली हसनत जमील के साली मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जो सब हटाओ सब सदाओ उठे हुए सुबह शाम रात दिन सारों उनारो सर्दी गर्मी सब भलो आदतों सब सदाओ सब हटाओ भलो के रब ताब एड़ी अदा ना है कि एड़ी आदत ना है कि आंखों के इशारा पर पैगंबर ये तो खामी है हसनत जमे के सारी पैगंबर तुझी ने का 63 साल उम्र गुजरी उनमें कहते भी जरूरत ना है पांजा तुझा आशिक दा तुझा जा मुरीद दा तुझा जा दोस्त तुझा पर जो दुश्मन आए उनके भी जरूरत ना है पैगंबर तुझा आंखों के चलता पैगंबर ये तो सवाल आता ये वो की सुनकर चाहे इंसान वाला क्यों चुप रहे लाजमाए उस पर यूं कहे सल्लल्लाहु अलैहि वाली जेकरा है वदे शान वालो पैगंबर ताके मेवा एरे मकाम वालो पैगंबर ताके मेवा एरे वदे शान है फजीलत वालो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताके मेवा साकन नबी नबी खलिक व फी खुलुकी व युदानु फी वला करमी लकी को पैगंबर लकी को रसूल न इल्म में खोजे न कमाल में खोजे न इखलाक में खोजे ताजे करे हाने सभी उम्मत जे मथा पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबह शाम रात
सर्दी है गर्मी हर वक्त हर माल पैगंबर करीम अलैहिस्सलाम के दरूद और सलाम पढ़ता रहो सल्लल्लाहु वाली तेरा पैगंबर जो शाना जो मकाम जो हक़ात का जो मकाम पढ़ो सलाम पढ़ो दुरूद पढ़ो दुआ अल्लाह का सा नबी मुसलमान के अमर सारे करी तो भी अता फरमाए वाह खुदा ना अल्हम्दुलिल्लाह।